पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन परडेही वज़ीर बिलावल भुट्टो पंहिंजी वालदा जी 15वीं वरसी के मौके ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे वक़्त खां घणो अॻिते जी सोच रखंदड़ हिक करिश्माती अॻवान हुई। पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बेनज़ीर भुट्टो जे वीहनि मां हर रोज़ रहनुमाई हासिल करे रहिया आहियूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जहिड़ा करिश्माती अॻवान सदियुनि में पैदा थींदा आहिनि। हुन हमेशह नफ़रत न करण ऐं ॿियनि खे माफ़ करण जो दर्स ॾिनो। हुन चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान में जमहूरी जिदोजहद जी मेमार हुई। हूअ पुठिते पियल तबक़नि ऐं अक़लियतनि जे हक़नि जी मुहाफ़िज़ ऐं औरतुनि जी तरक़ी ऐं आज़ादीअ लाइ अमली जिदोजहद जी अलमबरदार हुई। परडेही वज़ीर चयो त उहा शहीद जी नज़रिए जी कामयाबी आहे त अॼु जमहूरी क़ुवतूं हिक पेश ते आहिनि। मुल्क जूं जमहूरी क़ुवतूं बि मादरे वतन खे दरपेश मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ पुरज़म आहिनि।